अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छारेस बालाज खान शेर दिल जैसा जंग जो ऐलान करे छॾींदो ऐं राणी छो ऐं छाजे करे परेशान हूंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मीडिया मालिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ़। तो रेस बालाज खान शेर दिल खे चवंदो त तूं वॾी खुश नसीब आहीं जो तूं सां मिलण थियो ऐं मूं पंहिंजे महबूब सां मिलण जो इरादो कयो आहे। शेर दिल चवंदो त बालाज खान शेर दिल बि तोखे हर वक़्तु यादि कंदो, रुॻो तूं हिकु ग़लती करी त मां तुंहिंजो उहो हशर कंदुसि जो सॼी दुनिया ॾिसंदी। बालाजी खान चवंदो त शेर दिल तोखे मोकले, तूं दोॾा फाड़े ॾिस, मां पंहिंजे महबूब सां ज़रूर मिलंदुसि। शेर दिल चवंदो त रेस बालाजी खान अगर जेकॾहिं तो राबेल ॾे अख खणी बि निहारो त मां तुंहिंजा इहा अख कढे छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त राणी जेको आहे घणो परेशान हूंदो। राणी पंहिंजी माउ खे चवंदो त बाबा इहो सुठो न आहे, सिकंदर खे घरां धिका ॾेई कढी छॾियो ऐं उनजी घणी बेइज़ती कई। इहो ॻाल्हि मूंखे ज़िंदगी भर यादि रहंदो। बाबा खे त एतिरी नफ़रत आहे मूंखां जो मुंहिंजी त जीअण खां दिलि ई खजी वई आहे। राणी जी माउ चवंदो त राणी धीअ तूं ही छा पियो कहीं। राणी जी माउ चवंदो त राणी बालाजी खान जी अहिड़े सलूक खां मुंहिंजे मिट बि विसारे छॾिया आहिनि, वरी बि वक़्तु गुज़ारणो थो पए ऐं साथ ॾियणो थो पवे। राणी चवंदो त अम्मा आख़िरकार मां इहे ज़ुल्म कॾहिं बर्दाश्त कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त राबेल जेको आहे घणो परेशान हूंदो। राबेल चवंदो त अगर जेकॾहिं लार खे कुझु बि थी पियो त पोइ मां न जी सघंदुसि, छो जो हू मुंहिंजी दिलि आहे, जो जीअण मरण सभु कुझु उन सां आहे। अगर जेकॾहिं उनखे कुझु बि थियो त पोइ मां न जी सघंदुसि। ऐं राबेल जी पीउ राबेल खे चवंदो त धीअ तूं परेशान न थी, आधी राति में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि। राबेल चवंदो त बाबा कुझु अहिड़ियूं यादूं आहिनि जो यादि पिया अचनि। राबेल जी पीउ राबेल खे चवंदो त धीअ तूं परेशान न थी, मलार खे कुझु बि न थींदो, जो हू हिकु सुठो ऐं रहमदिल इंसान आहे, जो रहमदिल इंसान मथां अलाह साईं भलाई कंदो आहे। जे करे हाणे तूं सुम्ही पोइ परेशान न थी। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।